ख़बर शामिल कंदासीं मीरपुर साकरो मां त क़ौमी अवामी तहरीक जो डिजिटल आदमशुमारी ऐं महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़बर वहां ते पहुचायूं पिया मीरपुर साकरो मां। क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि ऐं अॻवाननि डिजिटल आदमशुमारी ऐं महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर साकरो मां KTN न्यूज़ रिपोर्टर एजाज़ शेख असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी एजाज़, अपडेट कजो, एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जी बिल्कुल, क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध दुश्मन डिजिटल आदमशुमारी, महंगाई, पानी ऐं वसीलनि जे धाड़े ख़िलाफ़ ॿुआरा शहर खां 12 किलोमीटर पैदल मार्च मीरपुर साकरो पहुतो। क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान शबीर भट्टी, अलीमान हुलानी, हबीबुल्ला पलीजो, जावेद पलीजो, मुर्सला लाशारी ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध दुश्मन आदमशुमारी सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे, जंहिंखे क़ौमी अवामी तहरीक रद्द करे थी। सिंध में महंगाई ॾींहों ॾींहुं वधंदी वञे, सिंध जे वसीलनि ते धाड़ा, पर सिंध हुकूमत पारां के बि जोगा कदम न खयां पिया वञनि। सिंध में ॾींहों ॾींहुं धारिया आबाद थींदा वञनि, धरती धणियुनि खां पंहिंजा हक़ छिनिया पिया वञनि। सिंध में पानी जी खोट जे करे ज़राइत तबाह थी चुकी आहे। हिननि जो वधीक चवणो हो त सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त धरती धणियुनि जी मालिकी करे। जी एजाज़ शेख, अपडेट करण लाइ अवांजी वॾी महिरबानी। हाज़िर मीरपुर साकरो में क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि डिजिटल आदमशुमारी ऐं महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो।